अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूलल्लाहि व खातमन नबीय्यीन व कानल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहया सुन्नती फ़क़द अहब्बनी मन अहब्बनी कान मइय फ़िल जन्नह व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुल अंबिया व अंतुम ख़ातमुल उममी व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ कान मूसा हय्यन लमा वसअहु इल्ला इत्तिबाई। सब साथी दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मीये व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। मुसलमान भाइरो, अज तव्हां सां सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलसे में हाज़िर थिया हूँ। रब जी दर दुआ है त रब करीम तव्हां असांजी इन हाज़िरी के क़बूल फरमाए ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उहा निस्बत उहो ताल्लुक़ अता फरमाए जेको ताल्लुक़ सहाबा इकराम ऐं अल्लाह जे नेक सालिबाननि जो। क़ुरान पाक जी जेका आयत अव्हां जी ख़िदमत में पढ़ी वई, इन आयत जो शान नुज़ूल आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत ज़ैद बिन हारिस रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहे। उनखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुट करे पालियो। हालांकि हज़रत हारिस जो पुट आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुटड़ो तो न हो। ये मुआशिरे में बिरादरी में तव्हां असां वटि भी आहे, जंहिं इंसान खे औलाद न थींदी आहे त कंहिं खां बख़्शीश पुट वठंदो आहे, का धीअ वठंदो आहे, पोइ उनखे पुट करे पालींदो आहे। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत ज़ैद बिन हारिस रज़ियल्लाहु अन्हु खे पुट करे पालियो। इन ज़ैद जो निकाह नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी पुफोट बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा सां निकाह करायो। लेकिन अॻिते हली घर जा के हालात अहिड़ा थिया जो घर न हली सघियो, पाण में का अणबण थी पई। हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु जन तलाक ॾिनी। रब जे तरफ़ां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हुकुम थियो त तव्हां जंहिंखे पुट करे बणायो हो हक़ीक़ी तव्हांजो पुट नाहे,
तंहिंजे करे दुनिया जे अंदरि माण्हू रस्म ऐं रवाज खे वॾी अहमियत ॾींदा आहिनि। अरब जे अंदरि बि इहा रस्म आहे त जेको पुट करे पालियो वेंदो आहे उन में मिल्कत जो हिसो हूंदो आहे। हालांकि मिल्कत जो हिसो न आहे। जंहिंखे पुट करे पालियो वेंदो आहे उन जी घरवारी जेका थींदी नुंहुं, हे इंसान उन सां रिश्तो ऐं निकाह न कंदो आहे। आम हक़ीक़ी पुट जे घरवारी नुंहुं वांगुरु सम्झंदो आहे। रब साईं फरमाए थो ईअं न आहे। तंहिंजे करे महबूब मुस्तफ़ा अव्हां हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु जी घरवारी बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा जेका अव्हां जी रिश्ते में पुफोट थी थिए, तव्हां उन सां रिश्तो कयो, निकाह कयो। रब साईं खे उहा रस्म ख़त्म कराइणी हुई। हज़रत ज़ैद बिन हारिस खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुट करे छो पालियो? अरब जे अंदरि जंगियूं लॻंदियूं हुयूं त उन्हनि जंगियुनि में जेको ॿारड़ो दुश्मन जो हथु ईंदो हो त उनखे ग़ुलाम ऐं क़ैद कंदा हुआ। हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु नंढपण में ॿाराइप जे अञा नंढी उमिरि में आहे त हिननि जे कबीले जो ॿिए कबीले सां पाण में तनाज़ो झगड़ो थी पियो, जंग लॻी पई, जंहिंमें हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु जन खे उन्हनि क़ैद कयो। नंढड़ो ॿारड़ो क़ैद थी पियो त वरी उन्हनि विकिणियो, ग़ुलाम थी पियो। ईअं विकामबो बीबी ख़दीजा रज़ियल्लाहु अन्हा जे रिश्तेदार इनखे ख़रीद कयो। बीबी ख़दीजा रज़ियल्लाहु अन्हा जन उनखे ख़रीद कयो उन खां, रिश्तेदार खां। जॾहिं बीबी ख़दीजा रज़ियल्लाहु अन्हा ख़रीद कयो त हाणे बीबी ख़दीजा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में आई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निकाह अम्मा ख़दीजतुल कुबरा सां इहो टियों निकाह हुआ। पहिरियां ॿ निकाह हुआ। पहिरियों निकाह हुयो, वरी उन खां बाद वक़्त खां पोइ तफ़रीक़ थी, वरी ॿियो निकाह थियो, पोइ उहो मुड़ुसु फ़ौत थियो। हाणे टियों निकाह अम्मा ख़दीजतुल कुबरा जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां थियो। हज़रत ज़ैद बिन हारिस नंढड़ो ॿारड़ो अम्मा ख़दीजा सां गॾु हूंदो हो त अम्मा ख़दीजा रज़ियल्लाहु अन्हा उहो ॿारड़ो ज़ैद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बख़्शिश कयो। फरमायो तव्हांखे असां बख़्शे ॾिनोसीं। हज़रत ज़ैद जो अबो उन जा रिश्तेदार इन तलाश में हूंदा हुआ त किथे असांखे ज़ैद मिले। उन जो अबो अखियुनि मां लुड़क हारे। अरब जा जाहिल इंसान कहिड़ा बि गुनाहगार हा, शिरक हुयो, लेकिन बैतुल्लाह शरीफ़ सां मुहबत हुयनि। अल्लाह जे घर सां वॾी मुहबत हुई। तंहिंजे करे उहे बैतुल्लाह जो हज कंदा हुआ त हारिस पंहिंजे रिश्तेदारनि खे चयो, जॾहिं तव्हां हज जे मौक़ियो थिए त तव्हां हलिया वञिजो मके पाक। उते हजाज में माण्हू ईंदा आहिनि दूर दराज़ इलाइक़नि खां, मतां किथे मुंहिंजो पुटु तव्हांखे लभी पए। जे हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं अव्हांखे लभिजे त पोइ उन्हनि खां पैसे में ख़रीद कजो। त हिननि जा रिश्तेदार हज जी मौसम में आया। मिना जे जॻह ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाजिन सां गॾु हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हज़रत ज़ैद नंढड़ो ॿारड़ो हो। मुहांडनि ते सुञाणिया त हे उन हारिस जो पुटु आहे। वञी उन्हनि जे रिश्तेदारनि खे, चाचे खे, उन्हनि जे भाइरनि खे चयूं त तव्हांजो छोकिरो असां मके पाक में ॾिसी आया आहियूं। पुछाईंदा कुरैश वटि आया। कुरैशनि चयो त बराबरि तव्हांजे ज़ैद जे नाले सां रिश्तेदार पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आहे ॿारड़ो। आख़िर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची पहुता। जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची पहुता, उन्हनि अर्ज़ु कयो त साईं असां ज़ैद जा वारिस हूं। नंढपण में ज़ैद कंहिं जंग में दुश्मन इनखे अगवा कयो हो, पोइ हिननि खे क़ैद करे ग़ुलाम बणायो हुओ। पोइ ज़ैद जी तलाश में असांजो अबो रहंदो हो। तंहिंजे करे असां ज़ैद जा भाइर ऐं चाचा हूं। हज़रत ज़ैद असांखे मिले। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ज़ैद खे फरमायो त ज़ैद तुंहिंजा इहे रिश्तेदार असुल इहे थी
तंहिंजे करे हे तुंहिंजा भाइर आहिनि, हे तुंहिंजो चाचो आहे, तूं उन्हनि ॾे हलियो वञ, तुंहिंजे वठण खां आया आहिनि। त हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु अञा बुलूगत खे न पहुतो आहे, समझदार ॿार आहे, पंहिंजे रिश्तेदारनि खे चए त मां तव्हां ॾे छाजे खां हलां, इन जे करे हलां त तव्हां मूं ते शफ़क़त कयो, प्यार जो, मुहबत जो। न रिश्तो त हिन खां हूंदो आहे। तव्हां लांगाह बिरादरी जा मुस्लमान हो, जॾहिं रिश्ता थींदा आहिनि, निकाह थींदो आहे त निकाह जो मक़सदु नफ़रतूं त न हूंदियूं आहिनि। निकाह जो त मक़सदु इहो आहे त जाथों नियाणी आई रिश्ते में त हाणे उहे घर जा भाती आहिनि, उन्हनि खे इज़त प्यार शफ़क़त सां ॾिसजे। जेको ॼाटिरो बणियो आहे उन ॼाटिरे खे इज़त निगाह शफ़क़त सां ॾिसजे। निकाह जो इहो त मक़सदु कोन्हे त जेको मुआशिरे में तव्हां असां सम्झूं थासीं, अॻे थोरी घणी मुहबत हुई, निकाह थियो, हाणे मुहबतूं ख़तमु। हाणे त ईअं आहे न। तंहिंजे करे रिश्ते जो असुल त मक़सदु शफ़क़त प्यार मुहबत, हिक ॿिए सां हमदर्दी आहे। त हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु फरमाइण लॻो पंहिंजे रिश्तेदारनि खे त तव्हां खां वधीक शफ़क़त प्यार ऐं मुहबत मूंखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾियनि था, तंहिंजे करे मां महबूब मुस्तफ़ा खे नथो छॾे सघां। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, नंढड़ो आहे, असां हिनखे मजबूर त नथा कयूं, भले पंहिंजे नंढड़े खे वठी वञो। त हज़रत ज़ैद वञण खां तयारु न थियो। हज़रत ज़ैद वञण खां तयारु न थियो। जॾहिं हज़रत ज़ैद न वियो, हुननि बि ॾिठो त हिन ज़ैद खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़क़त प्यार घणो आहे, त उहे बि इत्मीनान सां वापसि हलिया विया। हाणे जॾहिं हज़रत ज़ैद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अक़ीदत मुहबत अहिड़ी रखी, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शफ़क़त जे करे पंहिंजे रिश्तेदारनि खे छॾे ॾिनो, त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ज़ैद खे कुल्हे ते खणी बैतुल्लाह जो तवाफ़ बि पिया करनि ऐं मके वारनि खे ॿुधाइनि पिया, हे हज़रत ज़ैद मां मुहम्मद जो पुटु आहे, हज़रत ज़ैद मां मुहम्मद जो पुटु आहे। हाणे मके में मशहूरु थियो ज़ैद बिन मुहम्मद, ज़ैद बिन मुहम्मद, ज़ैद बिन मुहम्मद। जॾहिं मके में इहो मशहूरु थियो त हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ज़ैद खे पंहिंजी पुफोट बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा सां निकाह करायो। जॾहिं निकाह थी पियो, अॻिते हली घर न हली सघियो। हज़रत ज़ैद जॾहिं पंहिंजी घरवारी खे जवाबु ॾिनो, तलाक ॾिनी, हाणे बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पुफोट निकाह खां आज़ादु थी त रब जो हुकुम थियो त ऐं महबूब मुस्तफ़ा, इन ज़ैद जंहिंखे तव्हां पुटु करे बणायो आहे, इहो तुंहिंजो नसबी पुटु कोन्हे, लेकिन इनखे तूं रिश्तो करायो हो, हाणे उन औरत सां तूं अलाह जो रसूल निकाह कर, मां रब जो हुकुम आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ज़ैद खे मां बराबरि पुटु करे पालियो आहे, लेकिन हज़रत ज़ैद मुंहिंजो नसबी त पुटु कोन्हे। इन ते हज़रत ज़ैद खे ॾुख थियो, सदमो थियो। उन ॾुख ऐं सदमे खे दूर करण जे लाइ रब अहकमुल हाकिमीन 1,24,000 कमो बेश सहाबा इकराम मां जंहिं सहाबीअ जो नालो क़ुरान शरीफ़ में बयानु थियल आहे, उहा हज़रत ज़ैद आहे। वक़ज़ा ज़ैदुन, अल्लाह से ख़ुदि सूरत अहज़ाब में हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ जो नालो बयानु कयो आहे। 1,24,000 सहाबा मां कंहिंजो बि नालो बयानु थियल न आहे। रब साईं क़ुरान शरीफ़ जे अंदरि हज़रत ज़ैद जो नालो आंदो। जॾहिं तव्हां असां मुस्लमान निमाज़ में क़ुरान शरीफ़ पढ़ंदासीं त हज़रत ज़ैद जो बि नालो ईंदो। इहो हज़रत ज़ैद जे ॾुख ऐं सदमे खे दूर करण जे लाइ। इहो हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु, हिकिड़ी जंग आहे ग़ज़वे मूता सन हिजरी 8 में लॻी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो सहाबी हज़रत उमैर बिन हारिस रज़ियल्लाहु अन्हु खे शाम जे बादशाह जे तरफ़, शाम जे बादशाह जे तरफ़, बसरे जे बादशाह जे तरफ़, उतां जे रईस ऐं अॻवान जे तरफ़ मोकिलियो ख़त ॾेई। दुनिया जो दस्तूर हो त जेको ख़त खणी ईंदो हो उनखे चइबो आहे सफ़ीर। उन सफ़ीर जो एहतराम कबो हो, उनखे क़तल, उनखे नुक़सान न ॾिबो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि बि दुनिया जे बादशाहनि जा सफ़ीर अचनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उन्हनि सां खंदा पेशानी सां ईंदा हुआ। तंहिंजे करे बसरे जे बादशाह
उन हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन क़ासिद हज़रत उमैर बिन हारिस रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ खे शहीद कयो। जॾहिं सहाबी शहीद थी पियो, क़ासिद हो, त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सदमो थी पियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं असांजे क़ासिद ऐं सफ़ीर खे क़त्ल कयो आहे, दुनिया जो दस्तूर बि ईअं कोन्हे, मां अल्लाह जो नबी बि ईअं नथो कयां त हिननि वधि में वधि उनखे वापसि करंदा, उनखे क़त्ल छो कयूं, मारियो छो अथऊं। महबूब मुस्तफ़ा फरमायो, इन जे बदिले में असां मूतह जे जॻह ते उन्हनि सां जंग लड़ंदासीं। हाणे रूम जो लश्कर आयो सन हिजरी 8 जे अंदरि। उन लश्कर में 2 लख काफ़िर आहिनि, रूमी इंसान घणा आहिनि, 2 लख। हेॾां हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम खे तैयार कयो। सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन 3000 आहिनि। हेॾां 3000 जो लश्कर, होॾां 2 लख इंसान। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सहाबा जो जथो मोकिलनि पिया, फरमायूं त तव्हांजे लश्कर जो अमीर हज़रत अब्दुल्लाह बिन रवाह रज़ियल्लाहु, हज़रत ज़ैद बिन हारिस, तव्हांजे लश्कर जो अमीर झंडो इहो खणंदो जंग जो। जे हज़रत ज़ैद बिन हारिस रज़ियल्लाहु अन्हु शहीद थी वञे त पोइ उन ग़ज़वे मूता जो झंडो खणंदो हज़रत जाफ़र बिन तैयार, हज़रत जाफ़र बिन अबी तालिब, हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जो बिरादर। जे हज़रत जाफ़र रज़ियल्लाहु अन्हु शहीद थियो त पोइ झंडो खणंदो अब्दुल्लाह बिन रवाह रज़ियल्लाहु अन्हु। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा तरतीब रखी, फरमायो जेकॾहिं उहो बि शहीद थो थी वञे उन जंग में, पोइ तव्हां मुजाहिद जेके पाण में आहियो, पोइ जंहिंखे तव्हां पंहिंजो अमीर बणायो, उहो मां अल्लाह जे रसूल जे तरफ़ां बि तव्हांजो अमीर आहे। हाणे सहाबी सगोरा निकिता, जमाजुल अव्वल जो महीनो हो सन हिजरी 8 जे अंदरि। जॾहिं होॾां 2 लख जो लश्कर आहे, हेॾां 3000, मुठी भर इंसान। अॻिते हली सहाबा इकराम ॾिठो, होॾे 2 लख आहिनि, हेॾे असां 3000 हूं, कीअं जंग लड़ंदासीं? हे त सौ सिधो शिकस्त आहे, हे त ख़ुदकशी जे मुतरादिफ़ आहे। त कुझु सहाबा इकराम में इहा राय थी त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां राय था वठूं, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में न्यापो ॾियूं, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हुकुम फरमाईंदा उहो असांखे क़बूल आहे। जे चवनि था त हलो मैदान में, त मैदान में हलंदासूं। जे हुकुम था करनि त तव्हां वापसि अचो, त वापसि ईंदासूं, जेको अल्लाह जे रसूल जो हुकुम हूंदो। उन मौक़े ते हज़रत अब्दुल्लाह बिन रवाह सहाबी सगोरो आहे। इन सहाबीअ फरमायो, चई त तव्हां मुसलमान दुनिया जे करे त कोन निकितल हो, तव्हां त शहादत जे जज़्बे खां निकिता हो, त अल्लाह साईं असांखे शहादत ॾे। तंहिंजे करे शहादत जो जॾहिं जज़्बो ईंदो, जॾहिं दुनिया जे तव्हांजो सफ़र न आहे, त पोइ तव्हांजो इरादो उन्हनि खां पुख़्त आहे। तंहिंजे करे मुंहिंजी राय इहा आहे त सभ जा सभु मुसलमान 3000 लश्कर जंहिंखे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो आहे, सभु शहादत जे जज़्बे सां तम उन मूतह जे मैदान में हली शरीक थियो। अल्लाह से इस्लाम खे फ़तह ॾींदो। हज़रत अब्दुल्लाह बिन रवाह फरमायो, 2 शयूं थींदियूं, या फ़तह थींदी या शहादत मिलंदी। हज़रत अब्दुल्लाह जे इन जज़्बे खे ॾिसी 3000 सहाबा इकराम निकिरी पिया। जॾहिं मूतह जे इलाइक़े में आया त पहिरियां जंग जो मुसलमाननि जे तरफ़ां झंडो कंहिंखे हो, हज़रत ज़ैद बिन हारिस रज़ियल्लाहु अन्हु। हज़रत ज़ैद बिन हारिस, हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु शहीद थियो, त उहो झंडो हज़रत ज़ैद खां हज़रत जाफ़र बिन अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हु जन वरितो। हज़रत जाफ़र बिन अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हु दुश्मन सां लड़ंदो रहे थो। हज़रत जाफ़र जो हिकिड़ो सॼो हथु, सॼी बाह वढिजी पई जिस्म खां। वरी हज़रत जाफ़र रज़ियल्लाहु अन्हु उहो इस्लाम जो झंडो खॿे हथ में रखियो। हज़रत जाफ़र रज़ियल्लाहु अन्हु जो खॿी बाह बि वढिजी पई ग़ज़वे मूता में, त उहो मोहम्मद मुस्तफ़ा जो रिश्तेदार सौट हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जो बिरादर हज़रत जाफ़र रज़ियल्लाहु अन्हु उन झंडे खे पंहिंजे गोद में, पंहिंजे गोॾनि सां रखियईं, पंहिंजी झोल में, पंहिंजे उन गोॾनि सां, जंघनि सां झंडे खे झलियूं बीठो आहे। साहबी सगोरे खे 2 बाहूं कोन्हनि, चए थो जीअं झंडो न किरे। इहा अलामत हूंदी हुई, जे झंडो किरंदो त शिकिस्त आहे। हज़रत जाफ़र रज़ियल्लाहु अन्हु जन जॾहिं इन मंज़र ते पहुता
त हज़रत अब्दुल्लाह बिन रवाहा रज़ियल्लाहु अन्हु हज़रत जाफ़र रज़ियल्लाहु अन्हु खां झंडो वरितो। हज़रत जाफ़र रज़ियल्लाहु अन्हु खे उन ग़ज़वा मूत में शहादत मिली, लेकिन हज़रत जाफ़र रज़ियल्लाहु अन्हु जे सीने में 92 खन तलवारुनि जा ज़ख़्म लॻल हुया। घणा? 92 तलवारुनि जा ज़ख़्म हा। हज़रत जाफ़र रज़ियल्लाहु अन्हु जे पुठीअ ते तलवार जो निशान न हो, सभु निशान अॻियों सीने ते हा। सहाबा फरमाइनि था असां हज़रत जाफ़र रज़ियल्लाहु अन्हु जे जिस्म अतर खे ॾिठोसीं त हज़रत जाफ़र में अहिड़ो शहादत ईमान जो जज़्बो हो जो उन जे पुठीअ खां ज़ख़्म कोन हो, सभु ज़ख़्म सीने खां। इस्लाम जो जज़्बो हो। अल्लाह जे नबीअ जूं दुआऊं हूं। हज़रत जाफ़र रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं शहीद था थियनि, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जाफ़र बिन अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ जी जॾहिं सहाबा इकराम ख़बर ॾिनी, साईं जाफ़र जी सॼी बाह में सॼे हथ में झंडो हो इस्लाम जो। जॾहिं हज़रत जाफ़र जी सॼी बाह वढिजी पई त हज़रत जाफ़र खॿे हथ में झंडो खयो, साईं उहा बि उन जी बाह वढिजी पई त हज़रत जाफ़र झोल में झंडे खे झलियो। महबूब मुस्तफ़ा फरमायो जंहिं मुंहिंजे रिश्तेदार हज़रत जाफ़र रज़ियल्लाहु अन्हु इस्लाम जे झंडे खे एॾी अहमियत ॾिनी आहे, ॿई बाहूं उन जूं वढियूं पियूं तॾहिं बि झंडे खे न किरण ॾिनई। जॾहिं इहो शहीद थियो, अल्लाह साईं हज़रत जाफ़र खे फ़रिश्तनि जा पर विधा आहिनि। बाहुनि जी जॻह ते फ़रिश्तनि जा पर विधल आहिनि। महबूब मुस्तफ़ा फरमायो मां अल्लाह जो नबी थो ॾिसां त हज़रत जाफ़र फ़रिश्तनि जे परनि सां जन्नत जो सैर थो करे। तंहिंजे करे हज़रत जाफ़र खे छा चइबो आहे? जाफ़र तैयार। जाफ़र तैयार। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहिनि। जॾहिं हज़रत जाफ़र जो साहिबज़ादो पुटड़ो अब्दुल्लाह बिन उमर जे साम्हूं आयो, हज़रत अब्दुल्लाह बिन उमर फरमायो अस्सलामु अलैका या इब्न जाफ़र बिन तैयार, या इब्न ज़ुल जनाहैन, या इब्न ज़ुल जनाहैन। ऐं हज़रत जाफ़र ज़ुल जनाहैन ॿिन्ही परनि वारे फ़रिश्तनि वारे परनि जे सहाबीअ जा फ़र्ज़ंद, तूं मुबारक जे लाइक़ आहीं जो तुंहिंजे पुटड़े खे मोहम्मद तुंहिंजे अबे खे महबूब मुस्तफ़ा फरमायो उनखे फ़रिश्तनि जा पर आहिनि। फ़रिश्तनि जा पर आहिनि। हज़रत अब्दुल्लाह बिन रवाहा रज़ियल्लाहु अन्हु झंडो वरितो, उहो बि शहीद थी पियो। हाणे हज़रत अब्दुल्लाह बिन रवाहा जे शहादत खां बाद हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु उन झंडे खे खयो। ख़ालिद बिन वलीद इन ग़ज़वा मूत में हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु 9 तलवारूं खयूं। हिकिड़ी तलवार खयई काफ़रनि सां रूमिन सां विढ़ंदो रहियो, उहा तलवार टुकर थी पई। वरी मज़बूत हूंदी आहे तलवार, मामूली शइ त कोन्हे। ॿी हज़रत ख़ालिद बिन वलीद वरी तलवार खई, उहा बि टुकर थी पई। विढ़ंदे वरी 3 तलवार खयई। ईअं हलंदे हलंदे हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु 9 उन ग़ज़वा मूत जे अंदरि तलवारूं खयूं। 8 तलवारूं टुकर थी पयूं। हिकिड़ी तलवार आख़िर में बची। हज़रत ख़ालिद बिन वलीद जेको शहादत सां जज़्बे सां अचे पियो, लेकिन अल्लाह जे रसूल फरमायो हो ख़ालिद मिन सैफ़ मिन सुयूफ़िल्लाह। हज़रत ख़ालिद अल्लाह जे तलवारुनि मां हिकिड़ी तलवार आहे, तंहिंजे करे दुनिया जी तलवार खे इजाज़त कोन्हे जो अल्लाह जे तलवार खे नुक़सानु पहुचाए। त मुसलमानो, उहो हज़रत ज़ैद बिन हारिस उन जे मुतालिक़ क़ुरान पाक जी इहा आयत नाज़िल थी आहे मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम। अरबनि में रस्म छा हुई? माण्हुनि में रस्म इहा हुई त जेको कंहिंखे पुट बणाईंदो हो त उनखे मिल्कत मां हिसो ॾींदा हुआ। जेको कंहिंखे पुट बणाईंदो हो, पोइ जेको रिश्तो थिए तोणी उहा औरत शरअन निकाह में जाइज़ थिए तॾहिं बि निकाह न कंदा हुआ। रब सही फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहदिन। मोहम्मद मुस्तफ़ा हज़रत ज़ैद जो अबो कोन्हे। हज़रत ज़ैद पंहिंजे हारिस जो पुटु आहे। महबूब मुस्तफ़ा शफ़क़त प्यार मोहब्बत खां उनखे परवरिश में आंदो आहे। लेकिन मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम। क़ुरान शरीफ़ में लफ़्ज़ रिजाल जो आयो, निसा जो लफ़्ज़ न आयो। छो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुटड़ा त हा, हज़रत अब्दुल्ला, हज़रत इब्राहिम क़ासिम, लेकिन नंढपण में फ़ौत थिया हा। लेकिन नियाणियूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं आख़िर ताईं हुयूं। तंहिंजे करे रब साईं रिजाल रजुल जो लफ़्ज़ आयो। अरबीअ में रजुल छोकिरे जी औलाद खे चइबो आहे।
पुटड़े खे चइबो आहे मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह, लेकिन अल्लाह जो रसूल आहे। नबी ऐं रसूल इंसान नबी ऐं रसूल जो कमु छा आहे? नबी उनखे चइबो आहे ॿिन्हिनि ॾे वही पाक ईंदी आहे, नबी ॾे बि रसूल ॾे बि, लेकिन रसूल जो दर्जो नबीअ खां वधीक आहे। नबी उनखे चइबो आहे जेको पहिरियां रसूल जे शरीयत ऐं उन जे किताब उन जे अहकामनि ते हले, नई शरीयत नओं किताब न अचे। रसूल उनखे चइबो आहे जंहिंखे नई शरीयत नओं किताब मिले। हज़रत शीस अलैहिस्सलाम, इदरीस अलैहिस्सलाम, बनी इसराइलन में केतिरा ई नबी आया, पैगंबर आया, लेकिन रसूल 313 आहिनि। रसूल जो दर्जो वधीक आहे, रसूल जो दर्जो वधीक आहे। नबी उनखे चइबो आहे जेको ख़ुशख़बरी ॾे, जंहिं क़ुरान शरीफ़ में अल्लाह से फरमायो बशिरिल लज़ीना आमनू व अमिलु सालिहात। बशिर जो लफ़्ज़ आहे न, बशिर अरबीअ जो लफ़्ज़ आहे। बशिर माना तबशीर खां वरितल। तबशीर चइबो आहे इंसान जे हिन चेहरे जे ज़ाहिरी हिसे खे, मुंहं जे ज़ाहिरी हिसे खे जॾहिं इंसान खे ख़ुशी पहुचंदी आहे, शादी कंदो, नौकरी मिलंदसि, पुटड़ो ॼावींदो, जॾहिं हिन जे का ख़ुशतबई जी ॻाल्हि थींदी आहे, हिन जे चेहरे में मुर्क ईंदी आहे। पाण चवंदा आहियूं न फिलाणे जे चेहरे में मुर्क आहे, मुर्के थो, अरबीअ में उनखे चइबो आहे तबशीर। तंहिंजे करे बशिरिल लज़ीना आमनू, मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾे, नमाज़ जी ख़ुशख़बरी, रोज़े जी ख़ुशख़बरी, तिलावत जी ख़ुशख़बरी, सुन्नत जी ख़ुशख़बरी, सीरत जी ख़ुशख़बरी। ख़ुशख़बरी तबशीर, नबी ख़ुशख़बरी ॾींदो आहे, लेकिन रसूल तनज़ीर आहे, टेजारींदो बि आहे। बशीरों व नज़ीरा, महबूब मुस्तफ़ा जी सिफ़त छा आहे? महबूब मुस्तफ़ा बशीर बि आहिनि। नमाज़ रोज़े जूं फज़ीलतूं बि ॿुधाइनि था, जन्नत जूं फज़ीलतूं बि ॿुधाइनि था, लेकिन व नज़ीरा मुहम्मद मुस्तफ़ा ड्रेजारनि बि अथा। अॻियां जहन्नम जो अज़ाब अथव, क़यामत जी सख़्ती अथव, अॻियां आलम बरज़ख़ अथव, अॻियां अल्लाह जी गिरफ़्त ऐं पकड़ अथव। हिते गुनाह बुरायूं नाफ़रमानी कंदो, नज़ीर इनखे चइबो आहे। हिकिड़ो इंसान हितां हले थो रस्ते सां, हिकिड़ो शख़्स थो उनखे चए ख़बरदार, हिन रस्ते सां हिन चारे सां त वञे थो, पर अॻियां कारीहर नांग वेठो थी, कारीहर नांग वेठो थी, मथां नंग न हणे, अॻियां चोर वेठो थी, धाड़ेल, हथ में बंदूक अथई, लठ अथई, अॻियां छितो कुतो वेठो थी। हाणे जेको इंसान हिन इंसान खे रस्ते जे ख़तरात खां ड्रेजारे, इनखे चइबो आहे इंज़ार। त मुहम्मद मुस्तफ़ा रसूल उनखे चइबो आहे जेको उम्मत खे, इंसान ज़ात खे कुफ़र खां ड्रेजारे, त कुफ़र जे वेझा न वञो, शिरक न कयो, बुरायूं न कयो, ज़िना न कयो, शराब न पियो, नबीअ जी बेअदबी गुस्ताखी न कयो, क़ुरान शरीफ़ जी बेअदबी गुस्ताखी न कयो, शाइर इस्लाम जी बेअदबी गुस्ताखी न कयो, सहाबा इकराम अहल बैत जी बेअदबी गुस्ताखी न कयो। जे गुनाह बेअदबियूं कंदो त अल्लाह जी गिरफ़्त पकड़ ईंदव, इनखे चइबो आहे नज़ीर। इहा सिफ़त रसूल जी आहे। तंहिंजे करे अल्लाह से फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व ख़ातमन नबिय्यीन। मुहम्मद मुस्तफ़ा नबियनि में आख़िरी नबी आहे। ख़ातम, ख़ातम चइबो आहे पुराणे वक़्त में जेके बादशाह हूंदा हुआ त उहो मोहर हणंदो आहे न ख़त ते, पेड ते, ख़त ते मोहर हणंदा हुआ, उहा मोहर उन्हनि बादशाहनि जी अंगूठी में हूंदी, मुंडरीअ में हूंदी, त ख़ातम चइबो आहे मुंडरीअ खे। अरबीअ जे अंदरि ख़ातम चइबो आहे मुंडरीअ खे। त मुंडरीअ जे अंदरि मोहर हूंदी हुई त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह से सिफ़त थो ॿुधाए ख़ातमन नबिय्यीन। यानी जीअं दुनिया जा बादशाह हिकिड़ो काग़ज़ हुजे, जॾहिं उते कुझु शयूं लिखबियूं आहिनि, आख़िर में जॾहिं ठपो लॻंदो आहे, स्टैम्प थींदी आहे, दस्तख़त थींदी, सही थींदी, हाणे इहा शइ कामिल मुकमल आहे, उनखां पोइ वधीक लिखण जी इजाज़त न हूंदी आहे। रब थो फरमाए इंसानो मुहम्मद मुस्तफ़ा खे जॾहिं मां रसूलनि पैगंबरनि में मोकिलियुमि त हाणे मुहम्मद मुस्तफ़ा ख़ातम आहिनि, मोहर आहिनि। हाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿियो को रसूल, ॿियो को पैगंबर न ईंदो। थोड़ो समझो, तवज्जो सां वेठा हो, दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक वसल्लम। ॿिया 313 रसूल आया, 1,24,000 कमोबेश नबी आया, लेकिन ख़त्म नबूवत जो ताज अल्लाह साईं मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात ते रखियो आहे। ख़त्म नबूवत जो ताज, इनखे आसान ईअं सम्झो जीअं दुनिया जे अंदरि तव्हां असां इंसान घरड़ा ठाहींदा आहियूं,
बंगलो ठाहींदा हो, ओताक ठाहींदा हो, दुकान ठाहींदा हो, पुछा सिरा रखंदा हो ना बा, हिकिड़ी सिर, ॿी सिर, टी सिर, आख़िरी सिर, चइनी पासनि खां दुकान जूं, घर जूं, महजी शरीफ़ जी भित खणंदा हो। पोइ जॾहिं सिर आख़िरी हिकिड़ी सिर जी जॻह हूंदी आहे, जॾहिं उहा सिर अची वई त पोछा चवंदा हो जाइ कामिल थी वई, मुकमल थी वई बाबा, हाणे ॿी सिर जी जॻह कोन्हे। ईअं ई सम्झो लांगाह बिरादरी जा मुस्लमान भाइरो, रब अहकमुल हाकिमीन दुनिया जे अंदरि हिकिड़ो नुबूअत जो महल उठायो। उन नुबूअत जे महल जी हिकिड़ी सिर आदम अलैहिस्सलाम, ॿी सिर शीश अलैहिस्सलाम, इदरीस अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, हारून अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, 1,24,000 नबी उन नुबूअत जे महल जूं सिर आहिनि। 313 रसूल ऐं पैगंबर नुबूअत जे महल जूं सिर आहिनि। आख़िरी नुबूअत जे महल जी सिर हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल ऐं पैगंबर बणिजी आया, हाणे ॿिए कंहिं नबीअ, ॿिए कंहिं रसूल जी ज़रूरत कोन्हे, ॿिए कंहिं नबीअ, ॿिए कंहिं रसूल जी ज़रूरत कोन्हे। तंहिंजे करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सिर्फ़ु रसूल न आहिनि, ख़ातम नबीन, नबियनि में आख़िरी आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़त्म नबूवत ज़ाती आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रिसालत ज़ाती आहे, ॿियनि नबियनि रसूलनि खे रिसालत सिफ़त में आहे। थोड़ो समझो, ॿियनि रसूलनि पैगंबरनि खे नुबूअत सिफ़त में आहे, मुहम्मद मुस्तफ़ा खे नुबूअत ज़ात में आहे। तॾहिं अल्लाह साईं ख़त्म नुबूअत जो ताज मुहम्मद मुस्तफ़ा ते रखियो। सिज जॾहिं उभरंदो आहे, सिज में तपश आहे या न आहे? सिज मां उस निकिरंदी आहे न, त सिज में उस ज़ाती आहे। इहा उस रोशनाई दुनिया ते अचे थी, धरतीअ ते पए थी। लेकिन तव्हां इंसान पंहिंजे घर में वेठा हूंदा हो, ओताक में वेठा हूंदा हो, ज़ुहर जी ॿेपारी जी निमाज़ ते महजी शरीफ़ में ईंदा हो, त पोइ दरियूं जे खोलींदा हो त रोशनाई हूंदी आहे न बा अंदरि, मस्जिद में, घर में, दुकान में, ओताक ते, बैठक ते। तव्हां असां इंसाननि उन्हनि कोठनि जे अंदरि रहंदा हूं, हुजरनि में रहंदा हूं, त पोइ बज़ाहिर उस त ॿाहिरि आहे, उन उस जो शुआव अंदरि थो अचे। त हाणे इहा उस जेका रोशनाई आहे, सिज मां त ज़ाती आहे, लेकिन जेका उस ज़मीन ते पई, उतां अक्स शुआव अंदरि मस्जिद में पियो त रोशनाई थी, ओताक में पियो त रोशनाई थी, घर जे ॿाहिरों सहन पधर में रोशनाई थी, उस पई, अंदरि घर जे हुजरे में, कमरे में रोशनाई पई। बत्ती ॿारण जी ज़रूरत कोन्हे, सिर्फ़ु खिड़की ऐं तव्हां रोशनदान, दरवाज़ो दरी खोली त रोशनाई थी पई। ईअं ई इंसान हो, अल्लाह साईं नुबूअत रिसालत जी रोशनाई मुहम्मद मुस्तफ़ा ते रखी। महबूब मुस्तफ़ा खां नुबूअत ऐं रिसालत जी रोशनाई आदम अलैहिस्सलाम ते पई त नबी बणियो। मुहम्मद मुस्तफ़ा ते रब नुबूअत रिसालत जी रोशनाई रखी। नूह अलैहिस्सलाम ते मुहम्मद मुस्तफ़ा खां रोशनाई पई त उहो बि रसूल बणियो। रब साईं मुहम्मद मुस्तफ़ा ते नुबूअत रिसालत जी रोशनाई रखी। महबूब मुस्तफ़ा खां उहा नुबूअत जी रोशनाईअ जो अक्सु ऐं शुआव हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते पियो त रसूल बणियो। रब अहकमुल हाकिमीन ख़ालिक़ काइनात मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात ते नुबूअत रिसालत जी रोशनाई रखी। उन रोशनाईअ जो शुआव हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते पियो त रसूल बणियो। रब मुहम्मद मुस्तफ़ा ते नुबूअत रिसालत जी रोशनाई रखी। उन रोशनाईअ जो शुआव ईसा अलैहिस्सलाम ते पियो त हाणे उहो रसूल बणियो। तंहिंजे करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नुबूअत रिसालत ज़ात में आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम, हज़रत नूह अलैहिस्सलाम, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम, 1,24,000 नबी, 313 रसूल, इन्हनि खे नुबूअत ऐं रिसालत सिफ़त में आहे, मुहम्मद मुस्तफ़ा के ज़ात में आहे। तॾहिं रब अहकमुल हाकिमीन ख़ालिक़ काइनात ख़त्म नुबूअत जो ताज मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात ते रखियो। तंहिंजे करे महबूब मुस्तफ़ा ख़ातमुन नबीयीन आहे। हाणे इंसान दुनिया जे अंदरि बातिल कुवतूं ख़त्म नुबूअत जे ख़िलाफ़ साज़िशूं थियूं करनि। तव्हां असांजे मुल्क पाकिस्तान जे अंदरि यहूदी लाबी अहिड़ा हुक्मरान, आम ग़रीब तबिक़ो जंहिंखे उलमा ऐं दीनदारनि सां वाबस्तगी न आहे, जाथे हिननि जलसनि जो इहो मक़सदु आहे त तव्हां असांजे अंदरि अक़ीदा ख़त्म नुबूअत मज़बूत थिए, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत कामिल थिए। इन ही अक़ीदा ख़त्म नुबूअत खे कमज़ोर करण जे लाइ यहूदियुनि जूं साज़िशूं आहिनि। कादियानियुनि जो अक़ीदो छा आहे? कादियानी इहो था चवनि त नऊज़ बिल्लाह मिन्हा
जेको ग़ुलाम अहमद कादियानी 1319 जे अंदरि हिंदुस्तान जे कादियान जे इलाक़े में 1319 यानी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं रसूल पैगंबर बणिजी आया त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि ही 63 साल। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ जेके 1300 साल गुज़रिया आहिनि, 1300 साल 13वीं सदीअ में ग़ुलाम अहमद मलऊन कादियानी जेको पैदा थियो उन नुबूअत जी दावा कई। चवनि था त इहो असांजो नबी जेको ग़ुलाम अहमद आहे इहो उम्मती नबी आहे। क़ुरान शरीफ़ में जंहिं नबीअ जो तज़किरो आहे मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व ख़ातमन नबीयीन। ख़ातमन नबीयीन नबीयन जो लफ़्ज़ आहे न, त कादियानी था चवनि उहो त नबीयन में आख़िरी आहे न। त असां ग़ुलाम अहमद खे जेको नबी करे मञूं था नऊज़ बिल्लाह मिन्हा, उहो उम्मत में आख़िरी नबी आहे, उम्मती नबी आहे, उम्मती नबी आहे। हाणे कादियानिन खां सुवाल इहो आहे 1300 साल हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी तव्हांजे मलऊन ग़ुलाम अहमद कादियानी ताईं विच में को नबी आयो? कादियानी चवंदा न आयो आहे। थोरो सम्झिजो, कादियानी छा चवंदा त न आयो आहे। जॾहिं न आयो आहे त हे कीअं आयो? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु बि हुयो, मुसलमाननि जो ख़लीफ़ो। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु बि हुयो, हज़रत उस्मान साईं बि हुयो, हज़रत अली उल मुर्तज़ा हो। सहाबी सगोर आहिनि, हर शइ में कामिल मुकम्मल आहिनि। अल्लाह से उन जूं बिशारतूं ॾिनियूं, लेकिन वरी पोइ ताबई तबो ताबई अल्लाह जा नेक साले बाना आया। लेकिन 13वीं सदीअ में ग़ुलाम अहमद मलऊन नबी थो बणिजे। मालूम थियो त हे कूड़ो ऐं कज़ाब इंसान आहे। विच में नबीअ जी ज़रूरत छो न हुई? जे विच में न हो त हाणे छो आहे? जेकर न हिकिड़ी, न पहिरीं सदी में, न ॿी सदी में, न टीं सदी में, न चौथी सदी में, न 5वीं सदी में, न 6वीं सदी में, न 7वीं सदी में, न 8वीं सदी में, न 9वीं सदी में, न 10वीं सदी में, न 11वीं सदी में, न 12वीं सदी में, 13वीं सदीअ जे अंदरि 13वीं सदीअ में ज़रूरत छो पई? जे अचे हा त पहिरियां अचे हा, जे पहिरियां न आयो त हाणे छो आयो? हिकु इहा ॻाल्हि। ॿियो, कादियानिन खां तव्हां मुस्लमान इहो सुवाल कयो, हलो तव्हांजो मलऊन कज़ाब ग़ुलाम अहमद लानती, जेकॾहिं तव्हां उनखे नुबूअत जी दावा कयो था, हाणे ग़ुलाम अहमद नाहे, त हाणे इन ग़ुलाम अहमद मलऊन खां पोइ क़यामत ताईं ॿियो को नबी आहे? चवंदा ॿियो को नबी नाहे। छा चवंदा आहिनि कादियानी? ॿियो को नबी नाहे। जे हिन खां पोइ नाहे त असां मुस्लमाननि जो इहो अक़ीदो आहे त मुहम्मद मुस्तफ़ा खां पोइ क़यामत ताईं ॿियो को नबी बि नाहे, ॿियो को नबी बि कोन्हे। तंहिंजे करे इंसान पंहिंजे अंदरि अक़ीदा ख़त्म नबूवत खे मज़बूत बणायो। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अक़ीदत ऐं मुहब्बत ईमान जो हिस्सो आहे। सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़सदु इहो आहे तव्हां असांजी ज़िंदगी जे अंदरि महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अक़ीदत ऐं मुहब्बत हुजे। हज़रत मिक़दाद बिन असवद रज़ियल्लाहु अन्हु अंसार कबीले जो सरदार आहे। जॾहिं बदर जी जंग जी तयारी थी थिए, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो मुहाजिरीन साहबा जमात तयार थी थिए। अंसार साहबा मां हज़रत मिक़दाद बिन असवद क़ौम ऐं बिरादरी जो सरदार इज़त वारो इंसान आहे। महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में उथी थो बीहे, साईं अल्लाह जा रसूल, असां बनी इसराइल क़ौम कोन्हूं, नहनु नुक़ातिलु अमामक व ख़ल्फ़क व यमीनिक व शिमालिक। ऐं महबूब मुस्तफ़ा, दुश्मन तुंहिंजे साम्हूं ईंदो। मिक़दाद बिन असवद अंसार जो सरदार मुहम्मद मुस्तफ़ा जी हिफ़ाज़त कंदो, दुश्मन महबूब मुस्तफ़ा जे पोयां हमिलो कंदो। मिक़दाद अंसार जो सरदार मुहम्मद मुस्तफ़ा जी हिफ़ाज़त कंदो, दुश्मन सॼे पासे खां महबूब मुस्तफ़ा ते हमिलो कंदो। मिक़दाद अंसार जो सरदार मुहम्मद मुस्तफ़ा जी हिफ़ाज़त कंदो, दुश्मन खॿे पासे खां महबूब मुस्तफ़ा ते हमिलो कंदो। मिक़दाद बिन असवद मुहम्मद मुस्तफ़ा जी हिफ़ाज़त कंदो। आहे क़ौम जो सरदार। हाणे छा थी वियो आहे? जंहिंखे दुनिया जी इज़त मिले थी, इक़्तिदार मिले थो, को कुर्सी मिले थी, SP साहबा, MNA साहबा, लेकिन को इक़्तिदार थो मिले, चौधरी वॾेरो आहे, सरदार साहबा, बस अक़ीदा ख़त्म नबूवत ख़त्म थी वियो। न मुसलमान, तुंहिंजी सरदारी मुहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत ते क़ुर्बान हुजे, तुंहिंजी इज़त मुहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत ते क़ुर्बान हुजे, तुंहिंजी पीरी मुरीदी मुहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत नामूस ते क़ुर्बान हुजे, तुंहिंजो दुनिया जो इक़्तिदार ऐं इज़तूं मुहम्मद मुस्तफ़ा जे मथां क़ुर्बान हुजनि। इहा सहाबा जे अंदरि ज़िंदगी हुई। हज़रत ज़ियाद बिन सकन रज़ियल्लाहु अन्हु सहाबी रसूल आहे।
उन उहद जी जंग में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तहफ़ुज़ में बीहे थो। हज़रत ज़ियाद के ज़ख़्म था लगन, तीर लगन था। हज़रत ज़ियाद ज़मीन ते हेठ तो किरे। महबूब मुस्तफ़ा हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु के था फरमाइन, अनस ज़ियाद जो जायज़ो वठी आ। हज़रत ज़ियाद जी खिदमत में अचे थो, चए थो ज़ियाद महबूब मुस्तफ़ा तो के याद पिया करन। हज़रत ज़ियाद रज़ियल्लाहु अन्हु घुमण की कोशिश तो करो, लेकिन जिस्म में कुवत ऐं ताक़त कोन्हे जो ज़ियाद साहबी वो पंधु करे सके। हाणे उहद जी पथरेली ज़मीन ते हज़रत ज़ियाद बिन सकन रज़ियल्लाहु अन्हु आशिक़ रसूल साहबी ज़मीन सां बांबड़ा थो पाए। लांगाह बिरादरी जा मुसलमान, तुंहिंजे घरड़े में नंढड़ो ॿारड़ो हूंदो, नंढड़ी न्याणी हूंदी, ॿारड़ा उन ज़मीन ते हेठि तुंहिंजे सहन ऐं पधर ते जॾहिं उहे बांबड़ा सिखंदा आहिनि, उन वक़्त में ज़हन जो तवजो कजांइ त मुहम्मद मुस्तफ़ा जी खिदमत में जॾहिं उहद जे मैदान में मक्के जा कुफार महबूब मुस्तफ़ा दीन इस्लाम जे मुक़ाबिले में हुआ त हज़रत ज़ियाद बिन सकन जंहिंजे जिस्म ते तीर लगल हुआ, जिस्म मां रत पई हले, हज़रत ज़ियाद बिन सकन ज़मीन सां बांबड़ा पाईंदो पाईंदो महबूब मुस्तफ़ा जे खिदमत अक़दस में पहुचे थो। हज़रत ज़ियाद जो चेहरो अनवर मुंह मुबारक सहाबीअ जो महबूब मुस्तफ़ा जे पेरन मुबारकन ते पहुचे थो। हज़रत ज़ियाद मोहम्मद मुस्तफ़ा जे पेरन मुबारक के बोसो ऐं चुमी थो ॾे। ज़ियाद जो रूह तो परवास थे, सहाबी सगोरा मुबारक ॾियनि था, ऐं ज़ियाद केतिरो ख़ुशि नसीब आहे। मौत त बरहक आहे, लेकिन रब तुंहिंजे रूह खे मोहम्मद मुस्तफ़ा जे क़दमनि ऐं पेरनि में वसूल कयो आहे। इनखे इश्क़ रसूल चइबो आहे। इनखे इश्क़ रसूल न चइबो आहे त रबियुल अव्वल अचे त सीरत नबीअ जो जलसो कोठायूं, बसि हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हक़ अदा थी वियो, या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में ईद मिलाद नबी थिए, या जुलूस थे, झंडियूं थियनि। हाणे त अॼुकल्ह जे मुसलमाननि ईअं सम्झो आहे त बसि रबियुल अव्वल जो महीनो आयो, उन जॻह ते वॾियूं वॾियूं मिर्चा हणजनि, मस्जिद जे मथां मिर्चा हणजनि, सायूं झंडियूं हणजनि। न मुसलमान, महबूब मुस्तफ़ा सां अक़ीदत ऐं मुहब्बत इहा थी त जेका सहाबा इकराम जे क़ल्ब में हुई, मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां पंहिंजी जान माल इज़्ज़त आबरू क़ुर्बान कर। कमाल साहबा जो आहे हज़रत अबू दुजाना रज़ियल्लाहु अन्हु सहाबी रसूल आहे। उन उहद जी जंग में हज़रत अबू दुजाना दुश्मन जे साम्हूं थो बीहे। तव्हां हज़रत जाफ़र रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ जे ज़ुल जनाहैन सहाबीअ जो उहा शान ऐं मर्तबे बि ॿुधो, जंहिंजे उन ग़ज़वे मूतह जे अंदरि सीने जे अंदरि सिर्फ़ ज़ख़्म ऐं घाव आहिनि। 92 खन सहाबीअ जे सीने ते ज़ख़्म आहिनि, पुठीअ ते निशान कोन्हे, लेकिन उन उहद जे मैदान में हज़रत ज़ुल्बजाद हज़रत अबू दुजाना रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहे जेको पुठी दुश्मन खे ॾे थो, सीनो पोइते करे थो। हाणे सहाबी सगोरा था फरमाइनि से अबू दुजाना दुश्मन में मैदान जिहाद में बीहण सां इहो अंदाज़ न हूंदो आहे त दुश्मन खे पुठी ॾिजे, बल्कि दुश्मन खे त सीनो ॾिबो आहे। हज़रत अबू दुजाना रज़ियल्लाहु अन्हु तो फरमाए, लागाह बिरादरी जा मुसलमान, कलमो त तूं मां बि पढ़ियो आहे, इश्क़ मुस्तफ़ा जी ते दावा तूं मां बि कयो पिया, पर हज़रत अबू दुजाना जो ईमान अञा ॿिए कंहिं वॾे कमाल फज़ीलत वारो हो। हज़रत अबू दुजाना रज़ियल्लाहु अन्हु तो फरमाए, जॾहिं खां वठी महबूब मुस्तफ़ा ते अबू दुजाना कलमो पढ़ियो आहे, अबू दुजाना पूरी ज़िंदगी मोहम्मद मुस्तफ़ा खे पुठी कान ॾिनी आहे। अॼु अबू दुजाना मोहम्मद मुस्तफ़ा जे तहफ़ुज़ ऐं दिफ़ा में बीठो आहे, ताकि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तहफ़ुज़ ऐं दिफ़ा कंदुमि, लेकिन अबू दुजाना जे पुठी पोइते कंदे, सीनो दुश्मन जे तरफ़ कंदे त महबूब मुस्तफ़ा खे पुठी ईंदी। ऐं अबू दुजाना दुश्मन जे तीरनि जो को डपु ऐं ख़ौफ़ न कर, मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहब्बत नबीअ जो अदब तीरनि खां वधीक आहे। उहो अबू दुजाना रज़ियल्लाहु अन्हु पुठी दुश्मन जे तरफ़ करे थो, सीनो महबूब मुस्तफ़ा जे तरफ़ थो करे। सहाबा खे फरमाए थो, जॾहिं खां वठी कलमो पढ़ियो आहे, महबूब मुस्तफ़ा खे पुठी नाहे ॾिनी। अॼु अबू दुजाना पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामूस ऐं तहफ़ुज़ में शहीद थियण जे इरादे सां आयो आहे। पुठी पोइते कंदुमि त महबूब मुस्तफ़ा खे पुठी थींदी। न अबू दुजाना, तूं कलमो इन खां न पढ़ियो हो त महबूब मुस्तफ़ा खे पुठी ॾे, पुठी दुश्मन जे तरफ़ कबी, सीनो महबूब मुस्तफ़ा जे तरफ़ आहे। अबू दुजाना खे 72 खन तीर लॻनि था। हज़रत अबू दुजाना जी पुठीअ ते तीरनि जा ज़ख़्म ऐं निशान आहिनि, रत थी हले, सहाबी सगोरो शहीद तो थी वञे। तोखे मूंखे हज़रत अबू दुजाना इहो सबक़ ॾिनो त मुसलमान मोहम्मद मुस्तफ़ा जो अदब कर, नबीअ जे दीन जो अदब कर, मोहम्मद मुस्तफ़ा जे क़ुरान जो अदब कर, मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा जो अदब कर, मोहम्मद मुस्तफ़ा जे अहल बैत जो अदब कर, हर उन इंसान जो अदब कर जंहिंजे चेहरे ते मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत हो। मुसलमानो, इहा सहाबा जी ज़िंदगी हुई।
तॾहिं महबूब मुस्तफ़ा फरमायो इन अल्लाह अख़्तार अली वख़्तार अली असहाब जीअं रब मूंखे चूंडियो आहे ईअं सहाबी रब मां मुहम्मद खे चूंडे ॾिना आहिनि। अल्लाह से तव्हां असांखे उहो ईमान नसीब फरमाए, उहा निस्बत ऐं ताल्लुक़ अता फरमाए। इहा निस्बत ताल्लुक़ कॾहिं थींदी? नबीअ जे सुन्नत ऐं सीरत अक़ीदत ऐं मुहबत कंहिं अल्लाह वारे सां ताल्लुक़। तव्हां असांजा मुर्शिद हज़रत साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह, हज़रत ताज महमूद अमरोटी, छा उन्हनि में अल्लाह सां ताल्लुक़ हो? अंग्रेज़ जो डपु ख़ौफ़ न हो जेको दीन इस्लाम जे ख़िलाफ़ साज़िशूं थो करे। हज़रत ताज महमूद अमरोटी अकेलो थी उन सां मैदान जिहाद में थो बीहे। अल्लाह सां रूहानी अहिड़ो ताल्लुक़ हो, मन कान लिल्लाह कान अल्लाह लहू। महबूब मुस्तफ़ा फरमायो जेको बानो अल्लाह जो बणिजी वेंदो आहे रब बि उन बाने जो बणिजी वेंदो, जंहिंजो रब तंहिंजो सभु। हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह उते दरगाह अमरोट शरीफ़ में हिकिड़े फ़क़ीर खे फरमाइनि था पुट जिस्त जी किटली में वञी चांहि ठाहिया। जिस्त जी किटली आहे उनखे मुठियो काठी जो आहे। जॾहिं फ़क़ीर उते वञे थो बाहि ते रखे थो उन जिस्त जी किटलीअ खे वरी अची फ़क़ीर ज़िक्र जे हल्के में वेहे थो त उन फ़क़ीर खां ॻाल्हि विसरी थी वञे। ॻाल्हि विसरी वई, इंसान आहे, इंसान ख़ता जो घर आहे। हिन फ़क़ीर साहब खां ॻाल्हि विसरी वई। घड़ीअ खां बाद जे आयो ॾिसे त पाणी त कोन्हे पर जिस्त जी किटली सॼी बाहि ते उहा वकोड़जी वई आहे, चिॿी थी वई। लेकिन जेको काठीअ जो मुठियो हो, दस्तो हो काठीअ जो मुठियो, उनखे बाहि जो निशानी, उनखे बाहि जो निशानी कोन्हे। ये ताजुब करे पियो छा ॻाल्हि आहे? हज़रत अमरोटी साईं जन जी ख़िदमत में आयो, साईं मूंखां ग़लती थी वई, मां ज़िक्र में वेठुमि, पोयां नुक़सानु थी पियो। हज़रत साईं जन फरमाइश त पुट ख़ैर आहे। चइसई हिकिड़ी अजीब शइ ॾिठां। फरमायो चओ पुट। चइसई जिस्त खे त बाहि जो निशान, जिस्त बाहि ते चिॿो थियो, लेकिन काठीअ जो मुठियो ऐं दस्तो उन ते बाहि जो निशानी न आहे। हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह फरमायो त पुट इन दस्ते मुठे खे कीअं बाहि लॻंदी? इन में मुंहिंजे फ़क़ीर जो हथु आहे, उन में ताज महमूद अमरोटी जो हथु आहे, उन में उन जे मुर्शिद मोहम्मद सिद्दीक़ बरचूंडी वारे जो हथु आहे। हलंदे हलंदे हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी जो हथु आहे, हज़रत अली उल मुर्तज़ा जे क़ादरी सिलसिले जे बैत वारो हथु आहे, महबूब मुस्तफ़ा जो हथु आहे। पुट हे जेको मुर्शिद सां हथु मिलाईंदा हूं बैत वारो, इहो मामूली हथु कोन्हे। तंहिंजे करे इन काठीअ जे मुठे ऐं दस्ते खे उन हीअ महबूब मुस्तफ़ा जे निस्बत ऐं ज़िक्र जे बैत वारो हथु लॻल आहे। इनखे दुनिया जी बाहि निशानी न कंदी, दुनिया जी बाहि निशानी न कंदी। छा मक़सदु थियो? जेकॾहिं तव्हां असां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं सीरत चाहियूं था, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अक़ीदत ऐं मुहबत चाहियूं था, पोइ अल्लाह वारनि जी सोहबत में अचो, अल्लाह वारनि जी सोहबत में अचो। तव्हां असांजा मुर्शिद हज़रत साईं हमादुल्लाह हालिजवी रहमतुल्लाह अलैह जन, उन्हनि जी ख़िदमत में हिकिड़ो फ़क़ीर आयो, चइसई असांजे लाइ दुआ घुरो, दुआ घुरो त असांजो ख़ात्मो ईमान ते थिए। हज़रत साईं जन पंहिंजे साहिबज़ादे असांजे ॾाॾे साईं हाफ़िज़ महमूद असद साहब रहमतुल्लाह अलैह जो फरमायो त वञी पीरान पीर साईं जो किताब खणी आ। पीरान पीर साईं रहमतुल्लाह अलैह जो किताब खणी आयो। हज़रत साईं जन उहो किताब खोलियो, अरबीअ में इबारत उनजी पढ़ियऊं। फरमायूं त हज़रत पीरान पीर साईं रब जी बारगाह में दुआ घुरी, ऐं रब साईं मुंहिंजे क़ादरी सिलसिले खे इन मक़ाम ऐं मर्तबे वारो बणाए जेको बैत करे ज़िक्र करे उन जो ख़ात्मो ईमान ते थिए। हज़रत पीरान पीर साईं खे जवाब मिलियो त तुंहिंजे क़ादरी सिलसिले खे इन मक़ाम ऐं मर्तबे वारो बणाईंदासूं। हज़रत साईं हालिजवी रहमतुल्लाह अलैह वॾनि उन फ़क़ीर खे फरमायो त पुट हज़रत पीरान पीर साईं जी दुआ खां पोइ हाणे हमादुल्लाह जे दुआ जी ज़रूरत ई कोन्हे। उहा ई दुआ काफ़ी आहे, उहा ई दुआ काफ़ी आहे। त इंसानो क़ादरी सिलसिलो उहो बादशाही सिलसिलो आहे जंहिंजो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे। हज़रत साईं वॾनि जो हिकिड़ो फ़क़ीर हो मोहम्मद सचल, सचल फ़क़ीर, पुराणा फ़क़ीरनि खे ख़बर हूंदी। ख़ुदामुद्दीन रिसालो निकिरंदो हो साईं लाहौरी साहब जन जो। हज़रत साईं लाहौरी साहब जन जो तालुक़ बि हज़रत अमरोटी साईं जन सां। हज़रत साईं लाहौरी साहब जन जी पहिरियों महीनो खनि वफ़ात थी। उन जे महीने वफ़ात खां पोइ पंहिंजे हज़रत साईं हालिजी शरीफ़ वारनि हज़रत साईं हमादुल्लाह हालिजवी रहमतुल्लाह अलैह जन जी रहलत थी, वफ़ात थी। हाणे हज़रत साईं लाहौरी साहब जा ख़लीफ़ा छपिया 300, घणा 300 तक़रीबन ईअं कमो बेश। ख़ुदामुद्दीन में ख़लीफ़ा, हे बि ख़लीफ़ो, हे बि ख़लीफ़ो, हे बि ख़लीफ़ो, हे बि ख़लीफ़ो, ख़लीफ़ा छपिया। फ़क़ीर सचल फ़क़ीर चयो त मूंखे ख़्यालु थियो त असांजे मुर्शिद साईं जा ख़लीफ़ा त 2-3,
साईं ख़लीफ़ा अहमदीन साहब रहमतुल्लाह अलैह पहिरियां उहो, पोइ साईं अब्दुल अज़ीज़ साहब भांडे कुबियारा, पोइ हज़रत साईं जन जा ॿिया ख़लीफ़ा आहिस्ते आहिस्ते कुझु पोइ आख़िरी दौर में वॾी शोहरत थी, लेकिन पहिरियां इहे ॿ ख़लीफ़ा मशहूरु आहे। हिन चयो न असांजे हज़रत साईं हाले जी शरीफ़ वारे जा ख़लीफ़ा ॿ, हेॾे त 300 ख़लीफ़ा आहिनि, हुन बुज़ुर्ग जो त वॾो फैज़ आहे। हाणे राति जो सुतो निंड में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थियसि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सचल फ़क़ीर तूं कहिड़ी शइ ते ताजुब थो करे, हाणे तूं उन हमादुल्लाह हाले जी बि जे फ़क़ीरनि जे दर्जे खे बि ॾिस। जंहिं हमादुल्लाह हाले जी बि साहब बैत कई आहे, उनजो जेको फ़क़ीर आहे उन फ़क़ीर जो दर्जो बि ॾिस। ऐं हज़रत साईं लाहौरी साहब अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह जे ख़लीफ़े जो बि मक़ाम मर्तबो ॾिस त हिन ख़्वाब में ॾिठो त जिथे हज़रत साईं हमादुल्लाह हाले जी बि रहमतुल्लाह अलैह जे फ़क़ीरनि जा पेर आहिनि, आसमान खां हिकिड़ी लकीर आहे माण्हुनि जी, लेकिन जिथे हज़रत साईं हाले जी बि वारे जा पेर आहिनि, उते साईं ख़लीफ़े साहब जे उन साईं लाहौरी साहब जे ख़लीफ़े जे मथो आहे। हे सुबुह जो उथियो, हे सम्झियो त हज़रत साईं जन जा सभु फ़क़ीर साईं लाहौरी साहब जे ख़लीफ़नि खां दर्जो मथे। इहो हज़रत हमादुल्लाह हाले जी। हज़रत साईं उमरदीन साहब सोंदड़ो हज़रत साईं वॾनि जो ख़लीफ़ो हो, पोइ फरमाईंदो हो त असांजे रहीमाबाद में हिकिड़ो वॾेरो हो, पाड़ेसरी खे ॾाढो तंग कंदो हो, फ़क़ीर माण्हू वीचारो, पोइ हरू भरू वॾेरे जून सां खयसि। पोइ उहो जो पियो सिधो हज़रत अमरोटी साईं जन वटि आयो। राति जो सियारे जी मौसम हुई, हज़रत अमरोटी साईं जन उथी आहे, हे राति जो पहुतो, लेकिन राति जो जे पहुतो त हाणे हज़रत साईं जन जा ख़लीफ़ा उते हा सभु, साईं लाहौरी साहब, साईं अब्दुल अज़ीज़ साहब थरेचाणी शरीफ़ वारा, पंहिंजा साईं हाले जी शरीफ़ वारा, ॿिया बि साईं जन जा ख़लीफ़ा सोबत याफ़्ता इशा खां पोइ पाण में सोबत पिया करनि। हाणे जॾहिं उहो फ़क़ीर जे आयो साहिल, उन चयो त मुंहिंजो न्यापो हज़रत साईं अमरोटी साईं जन ताईं तव्हां पहुचायो, मुंहिंजे लाइ दुआ घुर। उन चयो साईं जन त हाणे हलिया विया घर, को हाणे घर वेंदो बि कोन, तरस हिते राति थींदी सुबुह थींदी, साईं पाण ईंदा निमाज़ पढ़ाईंदा दर्स ॾींदा, जमात खां हवाल वठंदा, तूं बि दुआ घुराइजांइ। चए मां ॾाढो परेशान आहे, हलो भला तव्हां ई साईं जा फ़क़ीर हो, ख़लीफ़ा हो, तव्हां ई मुंहिंजे लाइ दुआ घुरो त अलाह से मुंहिंजे लाइ भलाई करे। हाणे उन मजलिस में कचहरी में इहो थियो त दुआ केरु घुरे। हज़रत साईं लाहौरी साहब रहमतुल्लाह अलैह जन फरमायो त हज़रत साईं हाले जी शरीफ़ वारा दुआ घुरनि। हज़रत साईं भरचूंडी शरीफ़ वारनि, हज़रत साईं अब्दुल अज़ीज़ थरेचाणी शरीफ़ वारा, साईं अमरोटी साईं जन जा ख़लीफ़ा, उन्हनि बि फरमायो हज़रत साईं हमादुल्लाह साईं जन दुआ घुरनि। जेके कचहरी में वेठा हा सभिनी ईअं चयो। हज़रत साईं हमादुल्लाह साईं जन फरमायो त तव्हां हज़रत अमरोटी साईं जा वॾा वॾा फ़क़ीर हो, मुंहिंजी उमिरि तव्हां खां नंढी आहे, तव्हां दुआ घुरो, मां आमीन थो चवां, तव्हां दुआ घुरो। लेकिन हुननि सभिनी फ़क़ीरनि चयो त न, तव्हां दुआ घुरो, असां आमीन था चऊं। हाणे जॾहिं सभिनी ईअं चयो त हज़रत साईं हमादुल्लाह साईं जन हाले जी शरीफ़ वारनि दुआ घुरी हथड़ा खया। सुबुह थी उहो फ़क़ीर राति जो अमरोट शरीफ़ में रहियल हो, हज़रत अमरोटी साईं जन आया, नमाज़ पढ़ायऊं, क़ुरान पाक जो दर्स ॾिनऊं, हर हिकिड़े फ़क़ीर जमायती अहवाल ॾिनो। हिन बि चयो साईं मुंहिंजे लाइ बि दुआ घुरो। हज़रत अमरोटी साईं जन चेहरे फ़क़ीर जे खे ॾिसी पंहिंजो चेहरो मुबारक वरी फ़क़ीर सां गुफ़्तगू शुरू कई। 3 दफ़ा हुन अर्ज़ु कयो, हुन सम्झो त शायदि साईं जन अमरोटी साईं मुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधनि। त हज़रत अमरोटी साईं जन फरमायो त पुट, राति तुंहिंजी मुंहिंजे फ़क़ीरनि सां कचहरी थी ही, उन मजलिस में मुंहिंजो फ़क़ीर हज़रत हमादुल्लाह हाली जी बि रहमतुल्लाह अलैह वेठो हो। मूंखे ख्वाब में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुंहिंजी जमात फ़क़ीरनि में हमादुल्लाह हाली जी बि मुस्तजाब दुआ आहे, जेका दुआ घुरंदो अल्लाह से उनजी दुआ खे क़बूल करे छॾे। हाणे हज़रत अमरोटी साईं जन फरमायो उन फ़क़ीर खे पहोड़ खे त पुट, हमादुल्लाह जे दुआ खां बाद हाणे अमरोटी जी दुआ जी ज़रूरत ई न आहे। इहो अल्लाह जे साले बाननि जो मक़ाम हो। मक़सद छा हो? अल्लाह सां तालुक़। इंसान हो, दीन साॻो आहे, दीन साॻो आहे, तव्हां असां तब्दील थिया हो। इंसान नबीअ जे सुन्नत सीरत शरीयत खे अहमियत ॾे। अल्लाह से तव्हां असांजी सिंध खे अहिड़नि अल्लाह वारनि सां आबाद कयो आहे। रब करीम तव्हां असांखे दीन सां निस्बत ॾे, अहलुल्लाह सां तालुक़ ॾे। महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत खे अल्लाह से हर मुसलमान जी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ते बणाए। जन दोस्तनि ही जलसे जो इंतज़ाम कयो, ख़ासि तरह सां नौजवान अयाज़ अहमद साहब बार बार वीचारो फ़ोन कंदो हो, असां बि उनखे अर्ज़ु कंदा आहियूं त इंशाअल्लाह अल्लाह से तौफ़ीक़ ॾींदो। अल्लाह से तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फ़रमाए। या अल्लाह या रहमान
अल्लाह साईं तो असांजी हाज़िरी क़बूल फरमा। सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलसे जे तुफ़ैले जमात जी हाज़िरी क़बूल फरमा। उलमा जो वाज़ नसीहत बि क़बूल फरमा। हिननि बाननि जो ख़ैर ख़िदमत बि क़बूल फरमा। अल्लाह साईं पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असांखे सचो ताल्लुक़ अता फरमा, जेको तूं ताल्लुक़ सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे अता फ़रमायो। अल्लाह साईं इन ताल्लुक़ सां जियार, इन ताल्लुक़ सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। रब साईं हिन नेक जलसे जे तुफ़ैले बीमारनि खे शिफ़ा अता फरमा, मोहताजनि जूं ज़रूरतूं पूरियूं फरमा, जेके इंसान परेशान आहिनि उन जूं परेशानियूं दूर फरमा, जन में नफ़रतूं आहिनि मुहब्बतूं अता फरमा। ख़ासि तरह सां असांजे मुल्क पाकिस्तान खे फ़ितननि खां महफ़ूज़ फरमा। अल्लाह साईं असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा। पूरी दुनिया में उम्मत मुस्लिम जी हिफ़ाज़त फरमा। मुसलमाननि जे शहरनि आबादियुनि जी हिफ़ाज़त फरमा। यहूदनि ऐं कुफ़र जे पलीत इरादनि खां महफ़ूज़ फरमा। अल्लाह साईं जमीयत उलमा इस्लाम जे मेहनतुनि खे कामयाब बणाए। हस्बुनल्लाहु व निअमल वकील फ़निअमल मौला व निअमन नसीर। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद।